रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर न्यू फौजदारी थाने जी हद गोला मोहल्ला जी बेवा औरत नकमा ज़ार अल्लाह बख्श गोलो पंहिंजे पुट अब्दुल सत्तार गोले समेत डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब शिकारपुर ऑफिस में पहुची दाइंदे जो ओहद असां गरीब माण्हू आहियूं। मां नालियूं साफ़ करे मज़दूरी कंदो आहियां ऐं मुंहिंजी अंबड़ पिनंदी आहे। असां पाई गॾु करे 24,000 रुपया गॾु कयासीं, जेका रक़म नामालूम चोर घर जा पेतीअ जा ताला टोड़े रक़म चोराए विया आहिनि। असां पाड़े में कलाम पाक खणी पाड़े वारनि वटि ऐं चङनि माण्हुनि वटि बि दाहूं कयूं आहिनि, पर केर बि ॿुधण वारो नाहे। असां थाणे न्यू फौजदारीअ जी ते बि शिकायत खणी वियासीं, पुलिस बि असांजो केस कोन वरितो। पुलिस चयो त तव्हां हलो, असां हलूं था। गोला मोहल्ला में नशे जुआरी आहिनि, अॻ में बि असांजे घर मां चोरी करे विया आहिनि। असांजो अल्लाह पाक खां सवाइ केर बि कोन्हे। असां SSP शिकारपुर खे अपील कयूं था त चोरनि खे गिरफ़्तार करे असांजी चोरी थियल रक़म मोटाए ॾिनी वञे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर में जाखोड़ी किरदारनि सजो कट समाजी ऐं रियासती बेहसी ते भरपूर तनक़ीद ऐं बदतरीन हालतुनि में बहितरीन किरदार अदा करण जो अज़म। शिकारपुर अदबी ऐं समाजी फॉर्म ऐं कम्यूनिटी एक्शन फॉर रूरल डेवलपमेंट कार्ड पारां शिकारपुर जे जाखोड़ी किरदारनि जी जुरत ऐं बेलोस जज़्बनि खे जस ॾियण लाइ हिकु सरे सांझ प्रेस क्लब शिकारपुर में रचाई वई, जंहिंमें शहर जे इल्म अदब आर्ट सहाफ़त संगीत ऐं समाजी ख़िदमतनि सां सलाह ॾियल शख़्सियत जे ख़िदमतनि खे वाखाणींदे संदनि तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जी रोशनीअ में एहतसा हासिल कयो वियो। नाले वारे अदीब ऐं दानिश्वर मुमताज़ मंगीअ जी सदारत में मुनक़द तक़रीब में हिन ॻाल्हाईंदे चयो त मुठ जेतिरा लोफर रियासत जे चपटीअ सां जहाज़ जियां उॾरी सघनि था। ज़ाहिद सिंधु चयो त अदम तहफ़ुज़ जो उहो आलम जेको शिकारपुर सां तालुक़ु रखंदड़ ब्यूरोक्रेट बि पंहिंजे शहर अचण खां लवाइनि था। ज़ुबैर सूमरो चयो त शिकारपुर जी तबाही में सियासतदाननि सां गॾोगॾु लॾे वञण खां पोइ लातालुक़ बणियल शहरनि जो बि हथु आहे। ज़िया शाह चयो त शिकारपुर खदड़नि नाहे खाधी। कासिर नवाज़ चयो त ज़माने साज़ी जो लिहाज़ न रखी ज़िंदगीअ में ज़िलतुनि जो शिकार थिया आहियूं। नसीम बुखारी चयो त कासिर नवाज़ ॿियनि ॿोलियुनि जे मशहूरु फ़नकारनि खां सिंध में एल्बम रिकॉर्ड कराए ॿोली ते वॾो अहसान करियो आहे। आगा सईद चयो त शिकारपुर जा माण्हू हिकु नौजवान जी ज़िंदगी बचाइण लाइ 1 करोड़ चंदो करे सघनि था, त पोइ कासिर नवाज़ जे इलाज ऐं ॿियनि तकलीफ़ुनि मां छुटकारे ॾियण लाइ छो नथा क़दम खणनि। महिमान जे पैनल में राज सिंधी, उस्ताद नज़ीर डेहो, अब्दुल समी चन्नू, ज़फ़र अलवी, अब्दुल जब्बार आजिज़, मंगी अदील अलवी, आपा सफ़िया अब्बासी, अस्मा नूर, मैमून रफ़ीक दायो, इमरान लाडक, अली आगा दुरानी, अब्दुल रहमान सूमरो, गुलाम अली गुल, अनवर अली सूमरो। दादू रिपोर्ट मुख्तियार अली सूमरो 7 सालनि जी प्रिया कुमारी जी आज़ादी जे लाइ बाग स्टडी सर्कल अवामी वर्कर पार्टी दादू पारां अल्लामा आई काज़ी लाइब्रेरी खां रैली कढी प्रेस क्लब दादू अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे, जंहिंमें अॻवाननि हनीफ़ मसराणी, अमीन जमाली, फरमान जमाली, अली कोराई, फहद बबर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त प्रिया कुमारी खे जल्द आज़ादु करायो वञे। सिंध जे उत्तर वारे पासनि इलाइक़नि बदअमनी, धाड़ेल कल्चर, माण्हुनि जे अगवा थियण बाद में भुङ घुरण खां वेंदे नंढड़नि मासूम ॿारनि जे अगवा थियण, मज़हबी इक़लियती जे पामाल थियण ताईं ग़रीब माण्हुनि सां ज़ुल्म ॾाढ जा शिकार आहिनि। हिकु तरफ़ रियासत जदीद तरीक़नि जी मौजूदगी, ॿी तरफ़ रियासत उन्ही धाड़ेल कल्चर खे ख़तमु करण खां क़ासिर आहे। वॾेरनि सरदारनि खे रियासत जो हथु आहे जेका बदअमनी खे पूरो करण जी कोशिशि करे थी। नंढनि ॿारनि खे अगवा थियण खे रियासत रोकण में नाकाम थी वई आहे। ॿारनि में 10 मुहर्रम 2021 जे महीने खां प्रिया कुमारी जे अगवा थियण बि उन में शामिल आहे, जंहिंखे 3 साल थी चुका आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त आला अख्तियारनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध CM सिंध खां प्रिया कुमारी ऐं ॿियनि अगवा थियल नंढनि ॿारनि खे जल्द खां जल्द आज़ादु करायो वञे। आम माण्हुनि खे अगवा करण जो सिलसिलो मुकमल ख़तमु करे हर इंसान खे सुकून जी ज़िंदगी तहफ़ुज़ ॾिनो वञे। रिपोर्ट सूमार समेत जो टंडो अलियार जे रहवासी शेरमाल नायो जी ऐवान सहाफ़त में प्रेस कॉन्फ्रेंस। शेरमाल नायो बाअसर जी ज़्यादतियुनि खां तंग थी ऐवान सहाफ़त मीरपुर ख़ास में सहाफ़ियुनि खे ॿुधायो त टंडो अलियार नाया बिरादरी मीर बिरादरी ऐं जिसकाणी बिरादरी जे ज़मीनी तकरार ॻोठ ख़ाली करण लाइ पुलिस जा अटाला ऐं हथियारबंदनि जो ॻोठ ते ऐं ज़मीन ख़ाली करण लाइ ॻोठ खे कड़ो नाया बिरादरीअ जे अॻवान शेर जमाल नायो हंगामे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हिकु MPA जी मदद सां असांजे ॻोठ ऐं ज़मीन ख़ाली करण लाइ असां ते क़यामत बर्पा कई वई आहे। असांजा 9 माण्हू मुख़्तलिफ़ फायरिंग सां ज़ख़्मी कया विया आहिनि। मासूम ॿारनि खे
ॾींहं ॾिठे जो अगवा करण जी कोशिश कई वई आहे। क़ब्रिस्तान, स्कूल ऐं शहरनि ॾांहुं अचवञ जा रस्ता बंदि कया विया आहिनि, जिन जा सबूत ऐं वीडियो सोशल मीडिया ते पिणु हलंदड़ आहिनि, जंहिं ते इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई ऐं बासर जी धुर बणियल आहे। असां ते FIRनि जा अंबार लॻाया विया आहिनि ऐं असां खां हद जी पुलिस A सेक्शन टंडोलियार हिकु बि NC कढण लाइ तयारु नाहे। मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आर्मी चीफ IG सिंध, इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि ऐं वस वारनि खे फौरी नोटिस वठण जी अपील करियां थो त वाक़िए जो नोटिस वठी इंसाफ़ ॾियारीनि। सकरन बरसांगोट माड़ी साबकी में 22 ॾींहं अॻु प्लाट जे मामले तां क़तल थियल ॿिनि सगन भाइरनि वसीम साबकी, सदोरो साबकी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ काज़ी सरफराज़ मेमण चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। क़तल थियल शागिर्दनि जे वालिद लखा ॾिनो साबकी, संदसि माउ मिसमात ज़रीना ऐं भेणनि अमीना, आशा ऐं ॿियनि पारां सख़्तु एहतजाज कयो। क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। एहतजाज दौरान क़तल थी वियल शागिर्दनि जी माउ मिसमात ज़रीना साबकी पंहिंजे मथां पेट्रोल हारे बाहि ॾियण जी कोशिश कई, जंहिंखे मौजूद माण्हुनि रोके वरितो। उन दौरान हू दाऊं कंदे बेहोश थी वई। धरणे में एहतजाज कंदड़नि चयो त 22 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं माड़ी जलबाणी पुलिस जवाबदार गिरफ़्तार न कया आहिनि। हिन चयो त सिर्फ़ु हिकु जवाबदार जुमो साबकी गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस एहलकार शहदाद बनू अरबाब साबकी अञा ताईं गिरफ़्तार न कया आहिनि। पुलिस पटी भाई खे बचाइण जी कोशिश करे रही आहे। हिननि SSP शहीद बेनज़ीराबाद खे अपील कई त क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। झरक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई बेनज़री इनकम सपोर्ट प्रोग्राम जी क़िस्त मां डिवाइस होल्डर अयूब मल्हा राजगोठ वारो कख पति मां लखपति बणिजी वियो, जेको हाणे राजगोठ मल्हा बिरादरीअ जो वॾेरो थियणु चाहे थो, जॾहिं त इनकम सपोर्ट प्रोग्राम जी क़िस्त मां 2000 रुपया कटौती पिणु करे रहियो आहे। डिवाइस उन लाक कराए जमपीर जी हर ॻोठु वञी हर औरत जा 2000 कटौती करे रहियो आहे, जॾहिं त औरतुनि जे ॿारनि जा पैसा बि हड़प करणु लॻो, जॾहिं त चोरियुनि ऐं फुरियुनि में बि मुलविस आहे। आसपास जे चोरियुनि ऐं फुरियुनि में संदसि वॾो हथु आहे। SSP ठटो ऐं SHO झरक खे अपील थी कजे त हिकदमि अयूब मल्हा ख़िलाफ़ इंक्वायरी कई वञे। पीरोनमल रिपोर्टर अता मोहम्मद खान पठान जी रिपोर्ट मुताबिक़ खिपरो वेझो खोड़ी में 40 साला हारी 5 ॿारनि जे पीउ धारशी कुली गुरबत खां परेशानी सबबि फाउ खाई ख़ुदकशी करे छॾी। इतला ते खिपरो पुलिस पहुची लाश खे पंहिंजी तहवील में वॾी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल खिपरो पहुचायो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर मटियारी पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स यूनियन मटियारी पारां ऐं मटियारी मीडिया फॉर्म जी मेज़बानी हेठि सिंध जाई मौसूम न्याणी प्रिया कुमारी जी आज़ादी जे लाइ ठारू शाह रोड खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो बशीर खत्री रफीक सुमरो एडवोकेट पीरल मजीदानो रहमतुल्लाह PTI अगवान अब्दुल रज़ाक खुसरो कौमी अवामी तहरीक माजिद खासकरी नईम मला PFU जे अगवान अब्दुल गफूर मेमन अदा भाऊ मोहम्मद दीन सोनारो खैबर प्रेस क्लब अवामी प्रेस क्लब मटियारी सैदाबाद प्रेस क्लब भेड़शा ऐं हाला प्रेस क्लब जे साफ़िन वॾी तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते अगवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त प्रिया सिंध जी न्याणी आहे, जंहिंजी आज़ादी जे लाइ पूरी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। रियासत जी अवल ज़िम्मेवारी आहे माण्हुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करणु आहे, पर सिंध अंदरि माण्हू ग़ैर महफ़ूज़ आहिनि। अगवाखोरी खे हथे वटि ठाही पई वञे। प्रिया कुमारी खे अगवा कंदड़ माण्हू ज़ाहिरी तौरु साम्हूं अची विया आहिनि, पर उन खां पोइ न्याणी आज़ादु नाहे थी सघी। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समेत तालके थाणे जे हदाले पोटा स्टॉप वेझो ॻोठ अबू बकर मलकानी में कूली बिरादरी जे कचनि घरनि खे बाहि लॻण जो वाक़ियो पेश। 3 हारे रामू कूली ऐं संदसि 2 पुटनि हीरो कूली ऐं पोपट कूलीअ जे घरनि में पयल मुकमल सामान अनाज सड़ी रख थी वियो। इतला ते फायर ब्रिगेड जी गाॾी अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे ॻोठ जे ॿियनि घरनि खे सड़ण खां बचाए वरितो। हारियुनि जे घरनि खे बाहि लॻण ते संदनि औरतूं ऐं ॿारनि में रोज़ राड़ो पइजी वियो। मुतासिरनि जो चवण आहे त असां बनीअ ते वियल हुआसीं त उते ख़बर पई घरनि खे बाहि लॻी वई आहे। असांजे पहुचण ते 3 घरनि जो माली नुक़सान थियण सबबि पेट जा दाणा समेत घर में पयल हंध बिस्तरा पेटियूं कपिड़ा सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिरनि पारां चूंडियल नुमाइंदनि तोड़े इंतिज़ामिया खां संदनि माली मदद करे नुक़सान जो अज़ारो करण जी अपील।
ठुल रिपोर्ट फेस सूमरो 11 महीना अॻु ठुल ए सेक्शन थाणे जी हद जिलानी ग्राउंड जो रहवासी समाजी वर्कर सदाम हुसैन लाशारी खे ठुल पुलिस खंबे जेकाबाद लग आबाद थाणे जी हद में पुलिस जाली मुक़ाबले में मारियल नौजवान सदाम लाशारी जे खून जो निबेरो कराची में कयो वियो। सरदार जुल्फकार अली खान सरकी मीर लख बाजारानी ऐं बीपीए जे ज़िले सदर मीर लियाकत अली लाशारी जे सरपंची में थियल निबेरे में ॿिनि एसएचओ गुलाम नबी बाजारानी ऐं एसएचओ नबी बख्श डहाणी समेत 7 पुलिस एहलकारनि ते ॾोह साबित थियण ते ॿिन्हिनि धुरियुनि जे बयाननि बाद पुलिस मथां 2 करोड़ 20 लख रुपया दंड मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त मौक़े ते 10 लख रुपया अदा कया विया, जॾहिं त झोली झलण ते मक़तूल जे वारसनि 30 लख रुपया माफ़ करे छॾिया, जॾहिं त बकाया रक़म 6 महीननि में अदा करण बाद ॾोही धुर मेड़ खणी करे तॾो बख़्शाईंदा। फ़तवा बाद धुरियूं खीरखंड थी वियूं, जॾहिं त फ़तवा बाद उहो बि तइ कयो वियो त चटीअ जी रक़म अदा करण बाद फ़रियादी धुर केस तां हथ खणंदा। वाज़े रहे त 11 महीना अॻु जेकाबाद भरिसां आबाद थाणे जी हद में जाली मुक़ाबले में नौजवान सदाम लाशारी खे मारियो वियो हो, जंहिंजी जोडिशनल इंक्वायरी पिण थी ऐं जोडिशनल इंक्वायरी बाद 2 एसएचओज़ गुलाम नबी बाजारानी नबी बख्श डहाणी समेत 7 पुलिस एहलकारनि ते केस दाख़िल कयो वियो हुयो। मटियारी रिपोर्ट अजीज़ गुल खैबर अडेरो लाल स्टेशन लग सलेमान आराई चौक ते 2 मोटरसाइकिलन जो पाण में टक्कर जे नतीजे में 1 फौत 2 ॼणा सख्त ज़ख्मी। अडेरो लाल स्टेशन लग 2 मोटरसाइकिलन जे पाण में आमो साम्हूं टक्कर लॻण सबब ॻोठ हाजी साले कोट जो रहवासी सज्जाद खोसो वल्द साईं बख्श खोसो मौक़े ते फौत थी वियो, जॾहिं त जुनेद ऐं जमशेद बारी जा सख्त ज़ख्मी थी पिया। ज़ख्मियुनि खे मक़ामी माण्हुनि पारां हैदराबाद जे अस्पताल रवानो कयो वियो। मौक़े जाइ ते हद जी पुलिस पहुची वई, जॾहिं त फ़ौती ॻोठ हाजी साले कोट जो रहवासी ॿुधाए पियो वञे, जॾहिं त ज़ख्मीअ में जुनेद ऐं जमशेद बारी जो खे हैदराबाद जी अस्पताल रिफर कयो वियो आहे। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण सिजावल लगोट सलेमान कहराई जे 2 धुरनि जे विच में के मामूली ॻाल्हि तां बस स्टॉप सिजावल ते झेड़ो थी पियो। नतीजे में 1 धुर जा 5 खां बि वधीक माण्हू ज़ख्मी थी पिया, जिन खे रिफर सेंटर सिविल अस्पताल सिजावल पहुचायो वियो, जिते हिकु हमराह सदाम कहराई जी हालत तमामु गणती जोगी हुअण सबब खेसि वधीक इलाज लाइ कराची उमाणियो वियो आहे। ॿियनि ज़ख्मियुनि में जुमन कहराई, असगर कहराई, बिलावल कहराई, शाहीन कहराई ॿिया शामिल आहिनि। ॿुधायो पियो वञे त कंहिं मामूली ॻाल्हि तां हिकु धुर माण्हू गॾु करे ॿी धुर ते हमिलो कयो आहे, जंहिंखां बि वधीक माण्हू ज़ख्मी थिया आहिनि, जॾहिं त ज़ाहिरी तौर ते ॿी धुर जो हिकु बि माण्हू ज़ख्मी नाहे थियो।